नौशरो फिरोज़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब नौशरो फिरोज़ जी इलेक्शन वारी रात चेयरमैन इलेक्शन कमेटी काज़ी ज़ुल्फ़कार संदसि मेंबरनि ख़ादिम हुसैन मरी ऐं मेयर बीहण पारां एक ग्रुप जी इलेक्शन वारी रात मानी खाइण ऐं पाण वर्क करण ते ॿी धुर जी सदारती उम्मीदवार मोहम्मद यूनुस राजपर, नायब सदर उम्मीदवार सकलेन इसरान, जॉइंट सेक्रेटरी उम्मीदवार ज़ुल्फ़कार ट्रगड़, खजानची उम्मीदवार मसरूर चांडियो, ऑडिटर उम्मीदवार अली बख्श बोहियो लिखत में इलेक्शन कमेटी ते बेएतमादी कंदे इलेक्शन जो बाइकाट कंदे अपील कई त अव्हां धुर आहियो ऐं इतलात खाते जी निगरानी में चूंडियूं करायूं वञनि। ॿी सूरत में असां सख़्तो एहतजाज कंदासीं। फौरन इंफॉर्मेशन ऑफिसर जी निगरानी में इलेक्शन कराई वञे। असां उन थाफियल बाडीअ खे नथा मञूं। रजिस्टर प्रेस क्लब आहे, उन जी सालियाने ख़र्च जी ऑडिट कराई वञे। 30 लख सरकारी प्रेस क्लब जी बिल्डिंग लाइ मिलिया हुआ, उहे पैसा काॾे विया उन जो हिसाब ॾिनो वञे।